ओम शांति। अॼु मिठा मिठा शेर बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा पाण खे सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं पंहिंजे निराकार बाप जी यादि में वेही करे इहे सभु बाबा जी ॻाल्हियूं ॿुधो। बाबा पाण खे रोज़ ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। कंहिंखे बाबा पाण खे आत्माउनि खे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। छो जी आत्मायूं पत थी वियूं आहिनि न। आत्मायूं पंहिंजे पाण खे भुलिजियूं आहिनि, पंहिंजे बाप खे, पंहिंजे घर खे भुलिजियूं आहिनि। हिन करे निराकार परम पिता परमात्मा ब्रह्मातन द्वारा पाण खे हाणे ज्ञान ॾियण आयो आहे। आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो। बाबा चवनि था, ॾिसो तव्हां भक्ति मार्ग में चईंदा आहियो न, सर्व संबंध तोसां निभाईंदमि। त बाबा अॼु पंहिंजो प्रीतम ठही आयो आहे। परमात्मा प्रीतम हिकु आहे। पाण सभु अनेक प्रीतमायूं आहियूं न। प्रीतमायूं परमात्मा बाप खे सॾु बि करनि, हे भॻवान प्रीतम अच, असां दुखी थी विया आहियूं, असांखे अची करे सुख जी राह ॿुधाए। ॾिसो जीअं लौकिक दुनिया में बि कन्यायूं सॾु कंदियूं आहिनि न पंहिंजे प्रीतम खे, सुख जे लाइ सगाई कंदा आहिनि, शादी कंदा आहिनि। लेकिन हाणे जी दुनिया में त कहिड़े बि संबंध में सुख ई न आहे न। रावण जो राज्य आहे, विकारनि जो राज्य आहे, त शादी में बि सुख न आहे। प्रीतम सां बि कोई सुख थोड़ी थो मिले लौकिक दुनिया में। त हाणे निराकार परमात्मा प्रीतम ठही करे आयो आहे। हिन रावण राज्य मां पाण सभिनि प्रीतमायुनि खे वापसि वठण आयो आहे। पहिरियों पंहिंजे घर शांतिधाम में वठी वेंदो, पोइ सुखधाम में पाण सभु ईंदासीं। पंहिंजो प्रीतम हाणे पंहिंजे लाइ सुख जी दुनिया स्थापन करण आयो आहे। चए थो, तव्हां सभु अशोक वाटिका में वेठियूं मूंखे सॾु था करो न। हे प्रीतम, असां दुखी थी आया आहियूं हिन शोक वाटिका में। त मां तव्हांजे लाइ हाणे अशोक वाटिका जी स्थापना करण आयो आहियां। हुन अशोक वाटिका में तव्हांखे कोई दुख शांति न हूंदी, कोई शोक आदि न हूंदो, सुख ई सुख हूंदो न। हाणे मां तव्हांजे लाइ अशोक वाटिका स्थापन करण आयो आहियां। हर 5000 साल में हिकु बार मां अची करे तव्हांजे लाइ इहा अशोक वाटिका स्थापना कंदो आहे। तव्हांजी ई मदद सां स्थापन कंदो आहे। छो जी मूंखे त पंहिंजो शरीर आहे ई न, ऐं मूंखे थोरी अशोक वाटिका में रहणो आहे। मां त सदैव परम धाम में शांति में रहंदो आहे। तव्हां जॾहिं ॾाढा दुखी अशांत थी वेंदा आहियो न, सभी आत्मायूं प्रीतमायूं, तॾहिं मां प्रीतम अची करे तव्हां सभिनि खे दुखनि खां छुड़ाईंदो आहे, रावण खां छुड़ाईंदो आहे न। ॾिसो रावण बि केॾो वॾो दुश्मन अथव। तव्हां कॾहिं रावण जा मंदिर आदि ठाहींदा आहियो छा? न न, मुंहिंजा ई एॾा सारा मंदिर आदि ठाहींदा आहियो। छो जी मां तव्हांखे रावण खां मुक्त कंदो आहे। ऐं रावण जो त वॾो वॾो बुत ठाहे करे जलाईंदा रहंदा आहिनि। छो जी दुश्मन आहे न। त बि मनुष्य सम्झनि नथा कि रावण 5 विकार सां ई असांखे दुख थो थिए, तॾहिं असां जलायूं था। त बि हिन विकारनि खे छॾनि नथा। चवनि था हिन विकारनि बग़ैर असांजो जीवन कीअं हलंदो। तव्हांखे हाणे सच्चो प्रीतम ॾाढो मिठो ठाहिणु आयो आहे। छो जी उहो ख़ुदि ई एॾो मिठो, एॾो प्यारो आहे। त पाण सभिनि प्रीतमायुनि खे बि अहिड़ो मिठो, एॾो प्यारो ठाहिणु आयो आहे। उहो आहे ऊचे ते ऊचो प्रीतम, श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे न। हुन जी ई श्रेष्ठ ते श्रेष्ठ परमात्मा जी ही श्रेष्ठ मत सां पाण श्रेष्ठ दुनिया जी स्थापना था करूं ऐं पाण आत्मायूं बि श्रेष्ठ था ठहूं। भल माण्हू चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, लेकिन मां सर्वव्यापी न आहियां। ॾिसो तव्हां मूंखे सॾु था करो त ज़रूरु मां सर्वव्यापी न आहियां न। मां ऊचे ते ऊचो आहियां। दुनिया में एॾा साधु संत आहिनि, हुननि में बि हुननि खां वॾो त कोई हूंदो आहे न, त हुनखे सभु नमन कंदा अथसि। लेकिन मां आहियां सभिनि खां वॾो। उहो वॾो साधु संत बि मूंखे ज़रूरु नमन कंदो। विश्व जी सर्व आत्मायूं चाहे हाणे शारीरिक रूप सां केतिरो बि धनवान हुजनि, केॾियूं बि वॾी सिद्धियूं प्राप्त कयल हुजनि, लेकिन मूंखे त सभी नमन कंदा आहिनि। मां त हिकु ई ऊच ते ऊच आहियां न, जो सभिनि खे श्रेष्ठ मत ॾींदो आहे। मां सभिनि खे सुख ॾींदो आहे, कंहिंखे बि दुख न ॾींदो आहे।
मुंहिंजी महिमा ई ॻाईंदा आहिनि, दुखनि खे हरण वारो, सुख ॾियण वारो। तव्हां सभु केतिरा दुखी थी विया आहियो न, अञा त दुख ॿियो अचण वारो आहे। पोइ हुन अति दुख खां पोइ सुख जी दुनिया ईंदी। बाबा पाण खे सुख जो वरसो ॾियण आयो आहे। बाबा हाणे पंहिंजो बाप ठही करे ॻाल्हाए थो। पहिरियों त प्रीतम ठही करे पियो ॻाल्हाए, हाणे बाप ठही करे थो ॻाल्हाए। चए थो मां तव्हांखे सुख शांति जो वरसो ॾियण आयो आहे। हिन जे लाइ मां तव्हांखे हिन जे लाइ मां तव्हांखे हाणे गोद वरितो आहे। कीअं गोद वरितो आहे? ब्रह्मा जे तन द्वारा तव्हांखे हाणे मां गोद थो वठां। ॾिसो, गोद वठण लाइ त मूंखे दुनिया में अचिणो पए न, साकार दुनिया में। निराकारी रूप में त सभई मुंहिंजी आत्मायूं आहिनि, लेकिन साकार में मनुष्य आत्माउनि खे गोद वठिणो हूंदो आहे त हिन दुनिया में अचिणो पवंदो आहे। छो गोद वठिणो पवंदो आहे? छो जो मां जेकी नई दुनिया स्थापना थो करां, हुनजो वरसो बि त ॾियणो आहे। वरसो त ॿारनि खे ई ॾिबो आहे। जेसिताईं ॿार न ठहींदा तेसिताईं वरसो कीअं वठिजो? हिन करे मां ब्रह्मातन में अची करे तव्हांखे पंहिंजो ॿार ठाहींदो। पोइ जेका बि मुंहिंजा ॿार ठहींदा आहिनि, मुंहिंजी घोट जा ॿार ठहींदा आहिनि, पोइ हुननि खे मां वरसो ॾींदो आहे। दुनिया में बि माउ पीउ जा कोई सपूत बच्चा हूंदा आहिनि, कोई कपूत। कोई मुंहिंजो ठही करे पोइ वापसि कपूत थी वेंदो आहे, त हुनखे बि वरसो त मिलंदो आहे न, बस थोरो सो मिलंदो त सही न। इन करे बाबा चवनि था, तव्हां पहिरियों असुरनि जी गोद में हुयो, विकारी गोद में हुयासीं न, माउ बाप सभु विकारी हुया। हाणे पाण परमात्मा जी गोद में आया आहियूं, पोइ सत्संग में पाण दैवी गोद में वेंदासीं। इहे सभु ॻाल्हियूं सोचे करे पाण खे ॾाढो नशो हुजणो खपे। भक्ति मार्ग में त माण्हू राम नाम वठी करे मनुष्य केॾो जपदा आहिनि न। चवंदा आहिनि राम जो नाम वठो त मनुष्य पार थी वेंदो। हिन करे राम राम चवंदा रहंदा आहिनि। जीअं गंगा नदी खे पतित पावनी सम्झंदा आहिनि न, मनुष्य हुते वञी करे पते में दियो जलाए करे हुन ॿेड़ी खे गंगा जे पाणी में बहाईंदा आहिनि। चवंदा आहिनि कृष्ण बि त पते ते आयो न, सागर में अंगूठो चूसंदो हुयो। वरी चवंदा आहिनि कि दियो जॻाए करे असां हीअं दीपक विझूं था न, त असां पार थी वेंदासीं, असांजी आत्मा पार थी वेंदी। आत्मा खे दीपक चइबो आहे न। मनुष्यनि खे पूरो ज्ञान थोड़ी आहे, उन्हनि जे लाइ त हिकु रस्म आहे। दियो जलाए करे चवंदा आहिनि कि बसि असांजी आत्मा पार थी वई। परम पिता परमात्मा खे त खिवैया चइबो आहे न। असुल में हिन रस्म जो मतिलबु छा आहे? हाणे पाण आत्मा दीपक हिन शरीर रूपी नैया में वेही करे कंहिंखे थी यादि करे, सुठी परम पिता परमात्मा पतित पावन खे यादि करे पंहिंजी हिन जीवन रूपी नैया खे हिन विश्व सागर खां पार वठी थी वञे। ऐं वठी कंहिंजी छत्र छाया जे अंदरि कंहिंसां गॾु वठी थी वञे? परमात्मा सां गॾु। काथे? खीर सागर में। पहिरियों पाण शांति धाम में वेंदासीं, पोइ पाण खीर सागर में ईंदासीं। हाणे पतित पावन बाप पंहिंजो आत्मा जो दियो जगायो अथई। आत्मा खे ई इहो शरीर छॾिणो आहे न, हुन खां पोइ पार परम धाम में वेंदी। पोइ आत्मा सत्युगी दुनिया में ईंदी। त इन जो रस्म हुन भक्ति मार्ग में ईअं ठाहे छॾियो अथनि कि हिकु पते ते दियो जलाए गंगा जे पानी में वञे थी ऐं हुनजी आत्मा पार थी वई। असुल में त पंहिंजी आत्मा पार कीअं थींदी? जॾहिं पाण खे आत्मा सम्झंदासीं, निराकार बाप खे यादि कंदासीं, उहो ई त पतित पावन आहे न। उहो पाणी जी गंगा सां जे मथां कोई दियो हली करे पंहिंजी आत्मा पार थोड़ी थी वेंदी। हिते पाण आत्माऊं जॾहिं परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, तॾहिं पंहिंजी आत्मा पावन थी करे काॾे हली वेंदी? पहिरियों शांति धाम, पोइ ईंदी सुख धाम में। बाबा पाण खे भक्ति मार्ग जी बि हर ॻाल्हि यथार्थ ॿुधाईंदो आहे कि भक्ति मार्ग में माण्हू जो बि रस्म रिवाज कंदा आहिनि, हुननि जो अर्थ छा आहे। बल शब्द पकड़े छॾिया अथनि, हुन रीति कंदा त आहिनि, लेकिन अर्थ सम्झंदा न आहिनि। खिवैया पंहिंजो परमात्मा बाप खिवैया बि आहे त साजन बि आहे न।
केतिरा सारा बाबा जा कर्म आहिनि, केतिरा सारा कर्तव्य आहिनि, त उन्हनि जो नाम बि हुन कर्तव्य ते केॾा सारा रखियल आहिनि, भिन्न भिन्न नाम रखियल आहिनि। हाणे बाबा पाण खे यथार्थ सभु ॻाल्हियूं थो ॿुधाए कि तव्हां मूंखे यादि करे कीअं पार था वञो न। हिन में कुझु मुख सां चइणो थोरी आहे, राम राम चइण जी कोई दरकार न आहे। हुन निराकार परमात्मा राम सां गॾु रहणो आहे, सिर्फ़ मुख सां नाम न जपणो आहे। हुनखे यथार्थ हुनजे असली नाम रूप हू काथे रहंदो आहे, हुनजो मूंसां संबंध छा आहे, हिन सभु स्मृति में रही करे पाण खे परमात्मा बाप सां गॾु सॼो ॾींहुं हर कर्म करणो आहे। चईंदा आहिनि असां त नाम जो दान था ॾियूं तव्हांखे, कई गुरू आदि ॾींदा आहिनि न कि वठो असां तव्हांखे हिन नाम जो दान था ॾियूं, इहो ई जपंदा रहो। बाबा चवनि था हाणे मां तव्हांखे अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान थो ॾियां। हिन ज्ञान रत्ननि खे सॼो ॾींहुं बुद्धि में सिमरन करण सां, हिननि जे बारे में वीचार करण सां, बुद्धि सां सम्झण सां, कर्मनि में लाइण सां तव्हांखे 21 जन्मनि जो सुख शांति मिलंदो। 21 जन्म तव्हां वेठे वेठे खाईंदो। त केॾो वॾो दान थो करे न बाबा। तव्हांजा गुरू आदि दान कंदा अथव हिकु जन्म जे लाइ, हुन में बि सॼो ॾींहुं जपणो पवंदो आहे, तॾहिं वञी मन कुझु ॻाल्हि न ईंदी आहे जपण सां, लेकिन हुन सां कुझु कमाई आदि थोरी थींदी आहे, आत्मा पावन थोरी थींदी आहे। हिते त बाबा जेको ज्ञान रत्ननि जो दान थो करे पाण आत्माउनि खे, हुन सां त पंहिंजी कमाई बि थी थिए, आत्मा जी बुद्धि जो तालो बि थो खुले, आत्मा पावन बि थी थिए, बाप सां गॾु सॼो ॾींहुं वेठी आहे। सोचो भॻवान खे माण्हू एॾो यादि कंदा आहिनि, अञा ताईं मंदरनि में ढूंढनि था, ऐं पाण हिते परमात्मा खां मिलन था मल्हायूं। हुननि जा ज्ञान रत्न पाण ॿुधी करे जीवन में धारण करे पंहिंजो जीवन श्रेष्ठ था ठाहियूं। सत्य जी दुनिया में वञण जे लाइ स्वयं भॻवान पाण खे तयार थो करे। त केॾो वॾो ॻाल्हि आहे न, केॾो वॾो भाग्य आहे। बाबा चए थो हे मीठी मीठी लाडली आत्माएं, हाणे मूंखे मुंहिंजे असली रूप में यादि करो। हाणे तव्हांजी यादि सां बाबा चए थो तव्हां जीअं मूंखे यादि कंदव न, ये ही यादि विश्व खे दान थी ॾे। अर्थात बाबा खे यादि कंदासीं त पाण आत्माउनि में शक्ति गुण ईंदा न, ऐं उहो ई शक्ति ऐं गुण पूरी विश्व ताईं पहुचंदा। त बाबा जी यादि विश्व जे लाइ ई योगदान आहे। अर्थात पाण भर सभिनि खे कुझु धन संपत्ति ईअं न ॾियूं, लेकिन पाण सभिनि खां वॾो दान करे सघंदा आहियूं। बाबा खे यादि करे पूरी विश्व जी आत्मा खे सर्व शक्तियूं गुण आदि जेको उन्हनि खे खपे सुठो सुठो उहो ॾेई सघंदा आहियूं। मनुष्य केतिरा दुखी आहिनि, तव्हां वेठे वेठे हिते बाप खे यादि करे सभिनि खे दान ॾेई सघंदा आहियो। कोई लंडन में बि वेठो हुजे, अमेरिका में बि वेठो दुखी हुजे, बाबा खे यादि करो, हुन आत्मा खे सुख शांति जो दान ॾियो। शिव बाबा खे यादि करणो आहे न। वास्तव में सच्चो राम त उहो निराकार परमात्मा ई आहे न। भक्ति मार्ग में चईंदा आहिनि रघुपति राघव राजा राम त त्रेता में हूंदो न, त्रेता वारो राम अलॻि आहे। हाणे जेको निराकार परमात्मा बाप राम आहे उहो अलॻि आहे। तव्हां ॿारनि खे बाबा पूरो ड्रामा जो चक्कर ॿुधायो आहे। कीअं हिन दुनिया में पहिरियों स्वर्ग हुयो, हाणे नर्क आयो आहे। किन कारण आयो आहे? रावण विकार जे कारण। मनुष्य मर गया आहिनि त चईंदा आहिनि स्वर्गवासी थी वियो, परंतु बाबा चईंदा आहिनि स्वर्ग में वञण कोई मासी जो घर थोरी आहे। स्वर्ग में वञण लाइ पाण खे पुरुषार्थ करणो पवंदो आहे। पाण खे पहिरियों पंहिंजे पाण खे ओड़ो लाइक़ु ठाहिणो पवंदो आहे। कलयुगी पतित भ्रष्टाचारी आत्मा शरीर थी छॾे त उहो स्वर्ग में काॾा वेंदी? स्वर्ग में त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी आत्मायूं खपनि, जेकी गुणवान हुजनि, संपूर्ण निर्विकारी आत्मायूं खपनि। त हुनजे लाइ पढ़ाई बि त हाणे पढ़णी पवंदी न, आत्मा खे पढ़ाइणी आहे न। ओड़ो ठहिणो आहे। जॾहिं डॉक्टर ठहिणो पवंदो आहे त डॉक्टर जे लाइ पढ़ाई पढ़ंदासीं, तॾहिं त डॉक्टर जी सीट ते वञी करे माण्हुनि जो चेकअप कंदासीं। ईअं ई थोरी कोई मां डॉक्टर थो ठहिणु चाहियां त मां डॉक्टर ठही वेंदमि, न। हर हिकु चीज़ जे लाइ पुरुषार्थ करणो पवंदो आहे। माण्हू खे प्यास थी लॻे त
त उथी करे गिलास में पानी भरे तॾहिं त पिए न। ये भी त पुरुषारत आहे न। हीअं थोड़ी वेठे वेठे मूंखे प्यास थी लॻे ऐं मां पाणी थो पियां, हीअं न। पाण खे हर हिक चीज लाइ पुरुषारत करणो पवंदो आहे। स्वर्ग में वञण जे लाइ भी पुरुषारत करणो पवंदो आहे, महिनत करणी पवंदी आहे। पंहिंजो संस्कार स्वभाव पंहिंजे गुणनि खे परिवर्तन करणो पवंदो आहे। मनुष्य काशी वास कंदा आहिनि, बुढ़ापे में वेंदा आहिनि न काशी में नाम वाम जपण, गंगा जी के किनारे ते वेंदा आहिनि। शिव जो भी मंदिर आहे, शिव जी याद में उते रहंदा आहिनि। गंगा जी भी महिमा कंदा आहिनि, शिव जी भी महिमा कंदा आहिनि। गंगा में कोई काशी कलवट थोड़ी ठाहींदा आहिनि, बरोबर पतित पावन बाप आहे। तॾहिं त परमात्मा बाप जी शिव बाबा जे मंदिर में वञी करे काशी कलवट ठाहींदा आहिनि न, पंहिंजे पापनि जो भुगतान करण लाइ। होॾा चवनि था पतित पावनी गंगा आहे, ऐं पोइ वञी करे बलि काथे चढ़ंदा आहिनि, शिव जे मंदिर में। अगरि पतित पावनी गंगा है तव्हांखे पावन थी ठाहे सघे, त गंगा में ई वञी करे डूबी करे पंहिंजो शरीर त्याग, आत्मा पंहिंजो शरीर त्याग करे न, ताकि पावन थी वेंदी। शिव जे अॻियां बलि छो था चढ़ो? छो जी सचो सच पतित पावन केरु आहे? आत्मा जो पीउ परमात्मा ही आत्मा खे पावन ठाहे सघंदो आहे। गंगा में जेको पाणी आहे उहो त तत्व आहे न, पंज तत्व मां हिकु तत्व पाणी आहे न, उहो थोड़ी कोई आत्माउनि खे पावन ठाहे सघंदो। छा आत्मा छा तत्वनि जी ठहियल आहे जो उहो उन्हनि खे साफ़ करे सघंदी? न, आत्मा त लाइट आहे, ज्योति आहे, हुनजो पीउ परमात्मा आहे, त हुनखे पावन केरु ठाहींदो? परमात्मा ई ठाहींदो न। बाबा चवनि था ॾिसो हिकु कुएं में भी शिव जे मथां ईअं बलि आदि चढ़ंदा हुया, लेकिन हुन सां कुझु फ़ाइदो थोड़ी थींदो आहे। बल करके उन जन्म ते ई तव्हां पावन थी सघंदा आहियो, लेकिन न ही शिव बाबा सां मिली न सघंदा आहियो। ऐं पोइ वापसि ॿियो जनम वठंदा, पोइ गर्भ में वेंदा, पोइ वञी करे ॿियो जनम वठंदा, वापसि खां पाप करणु शुरू करे छॾंदा न। छो कि आहे पाप आत्माउनि जी दुनिया, हिते कोई पुण्य ठाहिणु चाहे त हुनखे रहण ई न ॾींदा। हो कॾहिं चईंदा आहिनि कि आत्मा सो परमात्मा आहे, त भगवान सर्वव्यापी आहे। अगरि भगवान सर्वव्यापी आहे, तव्हां में भी परमात्मा अथव, तव्हां भी भगवान आहियो, त तव्हां बलि छो था चढ़ो? छा भगवान जे मथां ई बलि चढ़ंदो छा? हिन जो मतिलबु तव्हांजी आत्मा तव्हांजे शरीर में अथव, हुन पाप कर्म कई, त उहो पाप कर्मनि जो भुगतान करण लाइ उहो परमात्मा खे चए थी कि मां पंहिंजे पापनि जो भुगतान करण लाइ पंहिंजो शरीर थी त्याग कर। त भगवान अलॻि थी वियो न, ऐं आत्मायूं अलॻि थी वियूं। त इहे सभु पाण खे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि कि न ही भगवान सर्वव्यापी आहे और न ही गंगा पतित पावनी आहे। परमात्मा पतित पावन आहे ऐं परमात्मा सॼी काथे रहंदो आहे? परम धाम में ईंदो आहे, हिते हिन दुनिया में कर्म सुठा करे वेंदो आहे। तॾहिं त हुनजो यादगार में एॾा सारा मंदिर आदि ठहींदा आहिनि, माण्हू केॾा व्रत आदि रखंदा आहिनि, शिवरात्रि ते ॾींहुं केतिरो हुनखे पूॼंदा आहिनि। छो? ज़रूर कोई सुठो कर्म करे हो असांजे लाइ, सभिनि जे लाइ, हिक ॿिनि जे लाइ न, हिक ॿिनि धर्मनि जे लाइ न, केॾा सारा धर्म आहिनि न दुनिया में। सभु भगवान खे त मञंदा ई आहिनि, निराकार खे त सभी धर्म वारा मञंदा आहिनि। छो जे सभिनि जी ही सदगति करे हो, सभिनि खे ही सुख शांति ॾेई हो। हिन करे निराकार परमात्मा खे सभु यादि कंदा आहिनि। शिव बाबा खे हमेशा बाबा चईंदा आहियूं, शिव पति थोड़ी चईंदा आहियूं। छो जी शिव निराकार असांजी आत्माउनि जो पीउ आहे। बर करके सर्व संबंध हुन सां निभाईंदा आहियूं, त कॾहिं कॾहिं साजन ऐं टीचर सतगुरु जे रूप में भी यादि कंदा आहियूं, लेकिन मुख्य त पंहिंजो बाप आहे न आत्माउनि जो। हिन करे शिव खे बाबा चइबो आहे। बाबा चवनि था अधु कलाक भक्ति हलंदी आहे, अधु कलाक ज्ञान जी प्रालब्ध हलंदी आहे। हाणे जेको पाण ज्ञान था वठूं, त जेतिरो भी ज्ञान वठी वठंदासीं अंत ताईं, जेतिरी भी शक्ति पंहिंजे अंदरि धारण करे छॾंदासीं, उन अनुसार पंहिंजा अॻियां जा जन्म हूंदा। बल करके तव्हां सत्युग जे आदि में अचो, मध्य में अचो, त्रेता में अचो, जॾहिं खां बि अचो, त हुन जन्म में तव्हांखे जेकी भी धन संपत्ति हूंदी, उहा हाणे जे हिसाब सां ई हूंदी। जेको पाण बाबा खे यादि करूं था,
बाबा चए थो शिव शिव नाम जपणो न आहे, शिव बाबा सां गॾु रही करे हर कर्म करणो। पाण बाप जा ॿार आहियूं न, त जेतिरो निश्चय थींदो ओतिरो पाण खे बाबा जो वरसो बि मिलंदो न। बाबा त आयो ई आहे पंहिंजे लाइ नई दुनिया स्थापन करण लाइ, वरसो बि पंहिंजे लाइ ई थो चए न। ख़ुदि त कुझु वठंदो न आहे, ख़ुदि खे त कुझु शरीर ई कोन अथसि न, त छा वठी कंदो। इहे सभु पाण ॿारनि जे लाइ ई बाबा थो करे। इन करे बाबा चए थो कि जेतिरो बि ॿारनि खे निश्चय हूंदो माता पिता जे मथां, उन अनुसार ई ॿार धारणा कंदा, उन अनुसार ई वरसो मिलंदो। सतयुग में ई त कृष्ण जी लीला हूंदी आहे न, हिते काथे कृष्ण जी लीला हूंदी। बल्कि माण्हू कंदा त आहिनि लीला, कृष्ण राधे कृष्ण जी लीला, परंतु हिते त कोई कृष्ण जहिड़ो शरीर वठी न सघंदो आहे न। कृष्ण खे शरीर त, कृष्ण जो शरीर त योग बल सां पैदा थींदो। जॾहिं कृष्ण जी आत्मा भी शुद्ध पवित्र हूंदी त हुनखे शरीर भी एॾो सुठो ई मिलंदुसि न। हिते त माण्हू सिर्फ़ु यादगार जे मुआफ़िक हीअं ख़ुदि ठही करे, राधे कृष्ण ठही करे रास लीला आदि कंदा आहिनि। ॾिसो जॾहिं अखियुनि सां ॾिठी उन्हनि, तॾहिं त हिते यादि कंदा आहिनि न कि हीअं कृष्ण और राधे डांस कंदा हुया। एतिरो बि सम्झ में नथो अचेनि कि असां ई देवी देवता धर्म जी आत्मायूं आहियूं, असां ई उन्हनि जी दुनिया में इहे सभु ॾिठो हुयो, तॾहिं त हाणे यादगार जे रूप में ईअं मल्हायूं था न। बाबा चए थो ॾिसो दुनिया में त केॾो दुख आहे न, हाणे अहिड़ी दुखनि जी दुनिया में रही करे तव्हां मूंखे यादि कंदव तॾहिं त मां तव्हांजी मदद करे सघंदमि न त मां तव्हांजी मदद कीअं करां। हिन में कहिड़ी बि ॻाल्हि में ॾिजो न, बाबा पाण सां गॾु आहिनि न। दुनिया में त ईअं थींदो ई रहंदो, विकारनि जी दुनिया आहे, सभु विकारी असुर लॻा पिया आहिनि न, हिक ॿिए खे मारण में बि देरी न कंदा आहिनि। लेकिन बाप जी यादि में रहंदव, बाप सां गॾु रहंदव त ॾाढो ख़ुशी में रहंदव, तव्हांखे कोई कुझु करे न सघंदो। दुख जे समय बाबा खे यादि कंदव त हुनजी मदद मिलण सां तव्हांखे हुन समय बि सुख जो अनुभव थींदो। बाबा चवनि था कि मुंहिंजी मत ते हलो त तव्हां कांटनि खां फूल ठही वेंदव। हिम्मत बच्चे मदद बाप त आहे ई न। जेसि ताईं ॿार हिम्मत न कंदा त बाप कीअं मदद कंदो। लौकिक दुनिया में बि त ईअं ई थींदो आहे न, ॿार ख़ुदि जेसि ताईं कदम न बढ़ाए त माउ बाप छा कीअं हुनजी मदद कंदा। पहिरियों त ॿार ई कदम वधाईंदो न, त ई माउ बाप मदद करे सघंदा आहिनि। हाणे त ईश्वर गोद में आया आहियो, पहिरियों शांति धाम वेंदासीं, पोइ सुख धाम ईंदासीं। बाबा जी रचना खे बाबा वरसो ॾियण आयो आहे। रचई था त उहो हिकु बाप ई आहे, उहो ई अची करे पंहिंजी पूरी रचना खे वरसो थो ॾिए। सभु धर्म वारनि खे बाबा हाणे वरसो ॾियण, इहे हिकु बार ई 5000 साल में हिकु बार ई अची करे सभु धर्मनि जी आत्माउनि खे वरसो ॾींदो आहे। छो कि बाबा जो पाठ त हाणे ई आहे न, हिन ई युग में, संगम युग ते ई परमात्मा खे पूरो पंहिंजो पूरी चक्कर जो कमु करणो पवंदो। कहिड़े कहिड़े समय कहिड़ो कहिड़ो धर्म ईंदो, पोइ हुन में छा छा थींदो, हुनजे लाइ सर्व आत्माउनि खे हाणे ई तयारु करणो अथसि। बाक़ी के धर्म में ईअं तयारु थोरी करणो पवंदो आहे। परमात्मा खे ई सभु धर्म वारा यादि कंदा अथसि त हुनखे सभु धर्मनि वारनि जे लाइ कमु करणो पवंदो आहे। कॾहिं हिन संगम युग ते, ऐं कंहिंजे तन द्वारा, ब्रह्मा तन द्वारा ई कंदा आहिनि न। हिन करे पहिरियों स्त्री पुरुष एडम बीवी खे सभु मञंदा आहिनि, चाहे ब्रह्मा सरस्वती जे नाम सां मञनि या एडम ऐं बीवी जे नाम सां मञनि। ईअं ई सभु धर्म वारा पहिरियों स्त्री पुरुष खे ज़रूरु मञंदा आहिनि भॻवान खां पोइ। छो जी भॻवानु निराकार आहे न, उहो अकेलो बिना शरीर जे कुझु कार्य न करे सघंदो आहे। त जेको पहिरियों शरीर निमित्त ठहियो, हुनखे पंहिंजे अंदरि हुन पंहिंजे शरीर में भॻवान खे जॻह ॾिनई कि तव्हां पंहिंजो कार्य करो, त हुन शरीर खे, हुन आत्मा खे बि दुनिया में सभु धर्म वारा मञंदा आहिनि, परंतु इहो न ॼाणंदा आहिनि कि भॻवानु कॾहिं ईंदो आहे, कहिड़े समय अची करे पंहिंजो इहे सभु कर्म कंदो आहे, इहो केर बि न ॼाणंदो आहे। हिन करे माण्हू ॾाढा मुंझी आहिनि। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि, प्यार ऐं गुड मॉर्निंग।